नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ हुकूमत पारां सीमेंट जे अघनि में वाध ख़िलाफ़ शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु होता है 25 रुपये बैग बढ़ा है कांटे की वजह से। 25 रुपये बैग बढ़ा है, लेकिन ये है कि सेल में थोड़ा फ़र्क आ गया है रेट बढ़ने की वजह से, और कांटा लग गया है हाईवे पे, इस वजह से जो है वो रेट बढ़ा है। ये अपील करते हैं कि कांटा जो है वो अभी इतनी जल्दी नहीं लगाना था, थोड़ा दुकानदारों को बताना था, उसके बाद कांटा लगाना था। ये है कि आगे के लिए हमारी सेल पे फ़र्क आ गया है, थोड़ा गवर्नमेंट से अपील है कि रेट कम से कम हो। फेलकन और लक्की पहले नंबर पे, नहीं फेलकन पहले नंबर पे है सीमेंट, दूसरे नंबर पे लक्की है। फेलकन में अच्छा मटेरियल अच्छा यूज़ हो रहा है, इसलिए फेलकन नंबर 1 है। साईं बिल्कुलु असरु पवे थो, जो वजह इहो आहे टैक्स वधिया नहीं है, प्लस में जेको गाॾियूं आहिनि वॾियूं उहे जेके पहिरीं 660 बोरियूं खणंदी हाणे 330 बि खणनि, हर गाॾी लोड घटि थी खणे, जंहिंजे करे 30 खां 40 रुपया बोरी उहो प्लस थियो ऐं प्लस में टैक्स जे करे 30-40 रुपया टैक्स थियो, तक़रीबन 100 रुपया फी महीने में प्लस थी आहे सीमेंट जी बोरी। सभु धंधे तमामु घणो फ़र्क़ु पियो आहे, जेके 2 वठण वारा हिकिड़ी वठण में तमामु कम बंदि बि थिया आहिनि, धंधे सफ़ा स्लो थी आहे, कम बि रहिया आहिनि हिकु हिसाब सां। उनजी हिकिड़ी मेन वजह त इहा त जेका 3 जून ते जेको गवर्नमेंट जेका एक्साइज़ ड्यूटी वधाई हुई उहो तक़रीबन 25 रुपया डिफरेंस उनजो अची वियो आहे। इहा थियो डायरेक्ट टैक्स, इनडायरेक्ट टैक्सेस में बि फ़र्क़ु अची वियो आहे। उन खां पोइ गाॾी ते जेको माल ईंदो पहिरीं, उहो माल पाकिस्तान में ईअं ई 33 टन जी गाॾी लोड थी वेंदी हुई। हींअर जेका गवर्नमेंट सख़्ती सां पाबंद कयो आहे त एक्सल लोड मीन्स टोटल गाॾी उहा गाॾी समेत 27 टन आहे। 27 टन माना उन मां गाॾी जो वज़न माइनस थींदो, बाक़ी उन में माल लोड थिए थो। त हाणे 330 गाॾी में 660 जी जॻह ते टोटल जेका आहे 300 गुण लोड थिए पई, उन जे करे तक़रीबन 40-50 रुपए जो कार्टेज जो डिफरेंस अची वियो आहे। त हीअ 2 डिफरेंस त डायरेक्ट अची चुका आहिनि, इन जे करे सीमेंट जी क़ीमत लाज़मी ॻाल्हि आहे वधंदी। बिल्कुलु माण्हू यकदमि एक्सेप्ट नथा कनि न, माण्हू 2 रुपया 5 रुपया 10 रुपया त ज़हनी तौर सां माइंडली तौर ते तयारु हूंदा आहिनि। ठीकु आहे, आम माण्हू खे त ख़बर कोन एक्साइज़ ड्यूटी छा आहे, एक्सल लोड छा आहे। हाणे माण्हू ॻाल्हि त कंदा आहिनि त यार यूरोप जा रोड ॾिसो कहिड़ा आहिनि, अमेरिका में रोड एॾा भला हुआ, यार उन्हनि जा एक्सल लोड आहे न, उनजी गाॾी ते लोड हूंदो आहे जेको अप्रूव्ड लोड आहे। असांजी गाॾी तव्हां हिते ॾिसो, रेती जी गाॾी जेका उन में 48 टन लोड हूंदो आहे। जॾहिं 48 टन लोड जी गाॾी, रेती जी गाॾी हलंदी रोड ते, रोड त टुटंदा न, राति जो ठाहींदा बेडी टुटी वेंदा। त इहा ॻाल्हियूं न जेका जेन्युइन ॻाल्हियूं आहिनि, त इन जे करे सीमेंट जी सेल ते या हर शइ जी सेल ते फ़र्क़ु ईंदो। जेका हैवी लोड आहिनि, जीअं लो आहे, सीमेंट आहे, उन जे सेल ते फ़र्क़ु आयो आहे, बाक़ाइदा आयो आहे। माण्हू ऐं रेट त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेकॾहिं पाण इन सिस्टम में वेंदासीं त रेट घटण जो सवाल ई कोन आहे। साॻी मिसाल तौरु तव्हां एक्साइज़ ड्यूटी रिवाइंड करे छॾियो, उहो पैसा माइनस वरी पोइ ते हली वेंदा। साॻियो तव्हां कार्टेज खे बेक करे छॾियो त साॻियो पंहिंजो जेको उन सिस्टम में हली वेंदा। जेको हींअर जेको पंहिंजो लकी सीमेंट आहे, हू जेको आहे 22 मुल्कनि में एक्सपोर्ट थिए पियो। 22 मुल्कनि में एक्सपोर्ट थियण जो मक़सदु आहे त हीअ एक्सपोर्ट क्वालिटी आहे। त हींअर एशिया जो लार्जेस्ट सेलिंग ब्रांड जेको पाकिस्तान में आहे उहो लकी सीमेंट आहे। मटेरियल इन जी ISO सर्टिफाइड आहे। ISO सर्टिफाइड का बि शइ हूंदी, उन जो हिकिड़ो वर्ल्ड जो निज़ाम आहे, सिस्टम आहे, उहो अची उनखे वर्ल्ड जी क्लासिफिकेशन कंदा आहिनि। उन क्लासिफिकेशन जे हिसाब खां उनजी अप्रूवल मिले थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।